ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंधकोट खां अब्दुल ख़ालिक चाचड़ जी रिपोर्ट मुताबिक़ कंधकोट लॻोठ जाम खान सावंत जे मेन प्राइमरी स्कूल गुज़िरियल 18 सालनि खां बंदि पियल आहे। ॻोठ जा सभई ॿार ॿियनि ॻोठनि में तालीम कराइण ते मजबूर थी विया आहिनि। स्कूल में मुक़ररु उस्ताद घर वेठे पघारूं खाइण लॻा। स्कूल ज़बून हाली जो शिकार बणिजी वियो आहे। ॻोठाणनि अब्दुल ख़ालिक सावंत, मीर हसन सावंत, अनीस सावंत, चाकर सावंत, अलाह वधायो सावंत, सदाम हुसैन सावंत ऐं ॿियनि मीडिया सां अॻियां दाहींदे चयो आहे त तालीम खाते जे अमलदारनि खे स्कूल में उस्ताद जे मुसलसल गैरहाज़िरी हुजण जो काफ़ी भेरा शिकायतूं कयूं आहिनि, पर तालीम खाते जे अमलदारनि हिन वक़्त ताईं स्कूल जे बहाली लाइ के बि क़दम न आहिनि खयां, जेका ॻोठाणनि सां सरासर नाइंसाफ़ी आहे। ॻोठाणनि वधीक डिप्टी कमिश्नर कशमोर कंधकोट अफ़सल अवेसी तोड़े तालीम वारे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे बंदि पियल स्कूल खे खोलराए स्कूल में उस्तादनि जी हाज़िरी खे यकीनी बणाए स्कूल में ॿियूं बुनियादी सहूलियतूं मुहैया करे ॻणती ख़तमु कई वञे, जीअं ॻोठ जाम खान सावंत जा सभई ॿार तालीम ऐं बहितर नमूने सां पढ़ाए सघनि।